सूरह हामीम सजदा रुकू नंबर 3। ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह जा वेरी पाह ॾांहुं गॾु कया वेंदा, पोइ तंहिं ॾींहुं उहे हिक ॿिए जे अचण ताईं तरसाया वेंदा, तां जो जॾहिं उहे मिड़ई उन दोज़ख वटि ईंदा, तंहिं महिल संदन कन ऐं संदन खलूं जेकी उहे दुनिया में कंदा हुआ तंहिं मथनि शाहिदी ॾींदियूं ऐं पंहिंजनि खलुनि खे चवंदा त असां ते शाहिदी छो ॾिनव। सभई चवंदा त असांखे उन्ही अल्लाह ॻाल्हारायो जंहिं हर शइ खे ॻाल्हारायो ऐं उन्ही अव्हां खे पहिरियों भेरो बणायो ऐं वरी बि ॾांहुंसि मोटाइबो। ऐं अव्हीं पंहिंजे कननि ऐं पंहिंजनि अखियुनि ऐं पंहिंजनि खलुनि जे पाण ते शाहिदी ॾियण खां पर्दो न कंदा हुओ, पर अव्हां ई भायो हो त जेकी कंदा हुओ तंहिं मां घणो अहवाल अल्लाह न ॼाणंदो आहे। ऐं अव्हां जो उहो गुमान जेको पंहिंजे पालणहार जे हक़ में ग़लतीअ सां भायो हुअ तंहिं हाणे अव्हां खे हलाक कयो, तंहिं करे अॼु 6 वारनि मां थियो। पोइ जेकॾहिं सब्र कंदा त बि उन्हनि जी जाइ बाहि आहे, ऐं जेकॾहिं माफ़ी घुरंदा त बि उन्हनि खे माफ़ी न मिलंदी। ऐं उन्हनि लाइ शैतान संगति मुक़ररु कयासूं, पोइ जेकी संदन अॻियां ऐं जेकी संदन पोयां आहे, तंहिंखे उन्हनि लाइ संदन संगतियुनि सिंगारियो ऐं उन्हीअ करे उन्हनि टोलियुनि में गॾिजी मथनि सज़ा साबित थी, जेकी खाइनि अॻु जिन्ननि ऐं माण्हुनि मां गुज़री विया आहिनि। बेशक उहे सभु टोटे वारा हुआ।